सिंध जे ॿियनि शहरनि जियां घोटकी में बि हिंदू बिरादरी पारां होली जो त्योहार मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। इन सिलसिले में घोटकी जे हिकु होटल में होली जी मुनासिबत सां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें न रुगो घोटकी पर मीरपुर माथेलो, खानपुर महर, ॾेरकी ऐं उबावड़ो समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हिक ॿिए खे रंग लॻाए मज़हबी ॾिण खे भरपूर नमूने मल्हायो वियो। तक़रीब में शरीक नौजवाननि ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी। असांजो ख़ुशियुनि जो त्योहार आहे, रंगनि जो त्योहार आहे, मोहबतनि जो त्योहार आहे। होली वीआईपी नमूने मल्हायूं था, एंजॉय कयूं था, ॾाढो मज़ो अचे थो। कोई फ़र्क़ु न आहे, पाण में हिक जहिड़ा आहियूं, सभु ॿाहिरि आहियूं। होली जो त्योहार असांजो सभिनि जे लाइ हिकु जहिड़ो आहे। ॾाढो मज़ो अचे थो। असां मुस्लमान भाइरनि सां पाण गॾु आहियूं ऐं असांजा मुस्लमान भाइर बि होली मल्हाइनि था। उन्हनि खे चवंदा भाई पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान में ॾाढो मज़ो आहे। अॼु मज़हब जी ॻाल्हि न आहे, इंसानियत जी ॻाल्हि आहे। हैप्पी होली। अॼु ही जेको जोश जज़्बे सां होली मल्हाई पई वञे, असां सभई पूरी दुनिया जे हिंदू भाइरनि सां गॾु आहियूं। बहुत अच्छा महसूस कर रहे हैं और हमारे जो हिंदू बिरादरी है इस दिन को बड़े जोशो खरोश से बनाती है और आज हमें खुशी इस बात की है कि उन्होंने अपनी इस खुशियों में हमें शामिल रखा है। होली जी तक़रीब में नाले वारे रागी मुमताज़ मोलाई सुरनि जी वर्खा कई त माण्हू झूमी पिया। होली जी इन तक़रीब में डीजे म्यूज़िक ऐं पंजाबी ढोल ते बि नौजवाननि ख़ूब इंजॉय कयो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी। मुझो जमालो जतन सां, मुझो जमालो आ सिंध सां, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो ज़ो लाल लतीफ़ जो।